जी नाज़रीन, असां हिन वक़्तु ॻोठ सदरदीन जखरणी में मौजूदु आहियूं, जिते जेका 40 खां वधीक मासूम ॿारड़ा उहे बीमार आहिनि। कुझु ॿारड़ा 10 खां 12 उहे जेके बेहोश पड़ियल आहिनि। ऐं हिन हवाले सां ॻोठण सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे त इहे ॿार जेके कीअं बीमार थिया आहिनि, हिन जो जेको इलाजु थिए पियो या न। अॻे पोलियो वारा अचनि पिया, कुझु न थिए पियो। अॼु 18 तारीख़ ते पोलियो आया, सॼो पोलियो उस ते बीहारे ॿारनि खे पीआरे विया आहिनि। जॾहिं पोलियो वारा मोटी विया त असांजा ॿार उते ई किरी पिया आहिनि। न को छांव आहे, न पोलियो वारनि खे वर्दी आहे, न छा। असांखे छा करूं, पोलियो वारा आहिनि ॿिए जा आहिनि। पोलियो वारा अचनि पिया, टेपा ॾियनि पिया। हिन चकर आया आहिनि, टेपा ॾिना अथनि, धुप ते ॾिनो अथनि, हुन बर्फ़ साण हुयो, शीशी हिन खे हथ में साण हुयो। अची ॿारनि खे ॾिनई, ॿ टेपा बि ॾिनई, 5 टेपा बि इक़बाल खे ॾिनई। को शहर में वियो, को कमकार में वियो त मोटी आयो। ॿारनि खे इहा फ़ोन अची ॿार सॼा किरी पिया आहिनि। पोलियो वारनि अची टेपा ॾिना, ॿार किरिया आहिनि। आयासीं त ॿार सफ़ा बेहोश लॻा पिया आहिनि। असां माल को मोटियासीं त असांजा ॿारड़ा सॼा ॿारनि ॾस ॾिनो आहे, सॼा बेहोश आहिनि। अलाह ख़ैर करे बाबा, छाजे लाइ बि चए पोलियो वारा आया, वैक्सी करे विया, सॼा उन्हनि पोइ मोट ॾिनो, बेहोश थी विया। न उन्हनि खे ॼाण आहे न, 100 200 रुपया ॾियो उन्हनि खे, डुको आहे पाण घर वेठा ड्यूटी ईअं खाइनि था मुफ़्त जा पघार। 60 बस 30 ॿार छा पिया आहिनि, 60 ॿार ईअं पिया आहिनि छा में, बाक़ी 15-16 ॿार बेहोश थी पिया आहिनि। हुकूमत खां इहो मुतालबो कयो त असां ग़रीब मिस्किन माण्हू, असांजे ॿारनि जेका इलाजु कराई वञे। कैमरामैन असलम सिंधी सां गॾु बारी मलक, सन TV न्यूज़, तंगवाणी।